बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ प्रोग्राम व्यूज़ टाइम में मूंखे भलीकार आहियां महताब अली नूर। नाज़रीन, जीअं जीअं चूंडुनि जो जी तारीख़ जेका आहे उहा वेझो ईंदी पई वञे, हिक पासे सरगर्मियूं जेके आहिनि उहे बि जारी आहिनि। वर्कर्स कन्वेंशन खे पीपल्स पार्टी चेयरमैन अॼु ख़िताबु कयो, GDA पारां जलसो कयो वियो, अवामी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वियो, पर उन जे बावजूद बि चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा खे हिकु भेरो ॿीहर वज़ाहत करणी पई आहे ऐं ख़ातिरी उन कराई आहे त आवाम अफ़वाहुनि ते ध्यानु न ॾिए ऐं चूंडूं जेके आहिनि उहे 8 फ़रवरी ते ई थींदियूं, मतिलबु मुक़ररु वक़्त ते ई थींदियूं। अहिड़े सिनेरियो में ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जेको इदारो आहे उन पारां ईंदड़ आम चूंडुनि बाबति हिकु भयानक तस्वीर जेका आहे उहा पेश कई वई आहे, ॾेखारी वई आहे। हिकु रिपोर्ट में कुझु तफ़सील जेके आहिनि उहे बि ॾिना विया आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान में सिक्योरिटी जा मसइला उन्हनि जो ज़िक्र कयो वियो आहे। सिन्फ़ी फ़र्क़ु जेको आहे चूंड फ़हिरिस्तुनि में उहो बरक़रार आहे, उन जो ज़िक्र उन सां गॾु वरी 18वीं तरमीम सां छेड़छाड़ उनखे रोलबैक करण वारा जेके बहस आहिनि उन्हनि ते ॻणती ऐं ख़दशनि जो इज़हार कंदे वरी इहो बि चयो वियो आहे त क़ौमी मालियाती कमीशन जे फार्मूले में फेरफार ते बहस जेको आहे उहो बि इंतिहाई तशवीशनाक आहे ऐं इन्हनि ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त इहे ख़दशा आहे, उनखां पोइ वरी अहिड़ी भयानक तस्वीर जो साम्हूं अचणु छा पियो साबित करे। उनखां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेको ज़िक्र कयो त उन जलसे खे वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब दौरान गेट नंबर 4 जो ज़िक्र कयो ऐं चयो त गेट नंबर 4 जी सियासत खां तंग अची चुका आहियूं, उन मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। अहिड़े मौक़े ते गेट नंबर 4 जो ज़िक्र बि साम्हूं आयो। उनखां पोइ चवनि पिया त मां कंहिं एम्पायर तरफ़ ॾिसणु नथो चाहियां, सिलेक्शन न पर इलेक्शन चाहियूं था। ॿियो जेको मामिलो आहे प्रोग्राम जे ॿिए हिसे में ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो आहे भाण जी ब्लैक मार्केटिंग जो। ज़रई भाण जेको आहे उहो अणलभ आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज बि कया विया आहिनि। पैनलिस्ट जेके शामिल आहिनि अॼोके प्रोग्राम में उनजो तारीफ़ असां करियूं था। सीनियर तजिया निगार आहिनि नसीर मेमण साहब असांखे जॉइन कयो आहे, अॻूणा सिफ़ारतकार डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहब ऐं डॉक्टर अयूब शेख साहब असां सां गॾु आहिनि अॼोके प्रोग्राम में। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी अव्हांजी। नसीर साहब, छा ख़्यालु आहे अव्हांजो सर, जेको सिनेरियो जुड़ंदो पियो वञे उन में चूंडुनि में देरि या चूंडूं मुलतवी थियण जा ख़दशा कुझु ज़ोर वठंदा पिया वञनि। ख़ासि तौर ते वरी जेकॾहिं चऊं त अॼु हिकु पासे चीफ इलेक्शन कमिश्नर पारां ख़ातिरी कराई हुई त चूंडूं वक़्तसिर थींदियूं ऐं ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जी जेका रिपोर्ट जारी थी आहे उन वरी हिकिड़ो भयानक रुख़ पेश करे छॾियो आहे। अच्छा महताब, HRCP जी रिपोर्ट मूं पढ़ी आहे, उन में इशूज़ जी निशानदही आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे भयानक थोरो गरो लफ़्ज़ थींदो ऐं इहो सनसनी न हुजणु घुरिजे, इवनिंगर्स वारी लैंग्वेज थी लॻे मूंखे माज़रत सां। त मुंहिंजो ख़्यालु आहे त हुन में इशूज़ हाईलाइट थियल आहिनि। ठीकु आहे सर, ऐं उहे इशूज़ जेन्युइन आहिनि। उहे तव्हांजी इन हद ताईं ॻाल्हि ठीकु आहे त छा उहे इशूज़ हिकिड़ो शेडो कास्ट पिया कनि इलेक्शन जे फ्यूचर ते। हीअ जेका ख़ैबर पख्तूनख्वा बलोचिस्तान वारी सूरत हाल आहे, इहा तव्हांखे यादि हूंदो 2008 जी इलेक्शन एक्चुअली उन वक़्तु उहो माहौल अञा भयानक तॾहिं उन ते अप्लाई थी पिए सघियो जो बीबी साहिबा जहिड़ी वॾी लीडर उन वक़्तु क़तल थी चुकी। ऐं पोइ 2013 वारे वक़्त बि हालतूं खे चङियूं कोन, तॾहिं बि हालतूं सो इहो असां वटि हिकिड़े ज़माने खां ख़ासि तौर ते ॿ इलाइक़ा अमन अमान जे हिसाब सां रहिया आहिनि ॾुखिया इलाइक़ा ऐं हींअर उन्हनि में हिकिड़ी सर्ज आयल आहे। इन जे करे केतिरा माण्हू उन जे करे थोरो इलेक्शन जे बारे में इन जे करे शक शुबा था ॾेखारनि। मुंहिंजो न आहे ख़्यालु त को एॾी हींअर ताईं, मूंखे सुभाणे जी ख़बर न आहे, हींअर ताईं का एॾी ख़ौफ़नाक सूरत हाल आहे को रोज़ु ख़ुदा न ख़ास्ता को दर्जने माण्हू क़तल थी रहिया हुजनि, ईअं न आहे। हिकिड़ी लहर आहे बदमनीअ जी जेका इन्हनि इलाइक़नि में लगातार हलंदी पई अचे। तव्हां बलोचिस्तान जो पुठियनि 3-4-5 सालनि जो ई भला खणी ॾिसो जेके वाक़िअनि जो रिकॉर्ड, तव्हांखे ख़बर पवंदी त वाक़िआ लगातार हलनि पिया ऐं एक्चुअल भयानक वाक़िआ बि रिपोर्ट थियल आहिनि। हींअर शायदि हींअर बि जेके थियनि था उहे घटि गिणतीअ जोगा कोन्हनि, पर बलोचिस्तान त डिस्टर्ब आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जा इहे इलाइक़ा इहे डिस्टर्ब आहिनि। जेका 18वीं तरमीम इन जे हवाले सां HRCP ॻाल्हि रेज़ कई आहे, सची ॻाल्हि आहे त हीउ जेको असां तव्हां हिन ते लिखणु ॻाल्हाइण इन शइ खे उभाइणु शुरू कयो, तंहिंखां पोइ रुॻो मां पंहिंजी 2-4 माण्हुनि जी पंहिंजे दोस्तनि जी ॻाल्हि नथो कयां, पर ओवरऑल इन ते हिकिड़ो रिएक्शन पैदा थियो आहे। हाणे इहो सुवालु उथणु लॻो आहे त तव्हां बार बार चिटी सिधी अणसिधी तरह 18वीं तरमीम ऐं NFC अवार्ड ते ॻाल्हि छो था करियो? छा इहो तव्हांजे कंहिं मुआदे जो हिसो आहे? इहे बि सुवाल थियणु लॻा। तो इन जे करे हुन ते इहे सुवाल HRCP उथारिया आहिनि। बलोचिस्तान जे ताज़ी कुझु वाक़िअनि ते जेको हुते हींअर कोल्ड ब्लडेड मर्डर्स जो रीसेंट वाक़ियो थियो आहे उनखे हुन उथारियो आहे।
तो मक़सदु आहे चवण जो त इहे सूरत हाल उते ॻणती जो ई आहे। पर मूंखे हींअर ताईं जी सूरत हाल त एॾी नथी ॻरी लॻे जंहिंमें को चूंडुनि खे धकु लॻे। मूं अॻु में बि चयो त फेबरवरी हनूज़ दूर आहे, अञा विच ते आहे टाइम। मूंखे ॻणती एक्चुअली ईंदड़ 2 महीननि जी आहे त अञा छा थी रहियो, अञा स्टोर में छा पियो आहे। सो जेकॾहिं को वाक़िया अहिड़ा थी विया जेके तव्हांजे लफ़्ज़नि ते फिट बीठा भयानक जी वस्फ़ में अची विया, त पोइ इहो अंदेशो रूल आउट न करे सघिबो त शयूं केॾांहुं वेंदियूं चूंडुनि खां। पाकिस्तान खे चूंडूं घुरिजनि। हिन सूरत हाल में सियासी जेका अनसर्टेनिटी आहे उहा हिन खूनरेज़ीअ खां वधीक ख़तरनाक आहे पाकिस्तान जे आईंदे जे लाइ। तंहिं करे कहिड़ियुनि बि हालतुनि खे संभाले ॾुखियो सुखियो करे 4 जेके या 8 10 या 50 ख़बर न आहे केतिरियूं जेके उहे चवंदा आहिनि जेके हसास इलाइक़ा करार ॾिनल आहिनि, उते सिक्योरिटी बीफ अप मेयर्स कजनि। इलेक्शन कमीशन उनखे मैपिंग कराए सघे थी, आई एम श्योर करे बि रहिया हूंदा। इहा नॉर्मल एक्सरसाइज़ आहे। त कंहिं तरह कोशिशि इहा कजे त ॾुखियाईं सुखियाईं जे बावजूदि जेकर के 2 टे तकनि ते चूंडूं अॻिते बि पोइ थियनि थियूं त ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। उनजे करे सॼो चूंडियुनि जो कालीन न वेड़ियो वञे। चूंडूं थियणु घुरिजनि, पाकिस्तान खे खपेनि थियूं हींअर चूंडूं। आख़िरी ॻाल्हि जेका तव्हां बिलाल भुट्टे साहिब जे कमेंट जी ॻाल्हि कई त गेट 4 जी ॻाल्हि, गेट 4 ते सभु बीठा हूंदा आहिनि। इहा ॻाल्हि न आहे त को गेट 4 जा मुखालिफ़ आहिनि, इहा ॻाल्हि न चवणु घुरिजे। जंहिंखे वारो मिले थो उहो ख़ुशि आहे, जंहिंखे वारो नथो मिले हुनखे गेट 4 ख़राबु थो लॻे। नवाज़ शरीफ़ साहिब वोट जे इज़त जी ॻाल्हि कंदो। नवाज़ शरीफ़ साहिब त इमरान खां वधीक एस्टेब्लिशमेंट खे चैलेंज कंदो। पंजाब में पहिरियों एस्टेब्लिशमेंट लाइ स्ट्रॉन्ग डिसेंट वाइस त पैदा ई नवाज़ शरीफ़। पोइ जेकर हुन दरवाज़े तां दान मिली वियो हूंदो त ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। जे ॿियनि खे मिले हा त उहे बि मुखालफ़त न कंदा, या त सभु गॾिजी हिकु आवाज़ थी चवनि त असां पंहिंजो गेट ठाहियूं था, असां कंहिं बि दर ते न वेंदासीं, असांजो गेट अवाम दा। उहो कनि कोन था। जेसिताईं उहो न कंदा, जेसिताईं अवाम जे दरवाज़नि ते न वेंदा, तेसिताईं गेट चोथें तां जा न छुटनि। इहो तइ कनि सियासी पार्टियूं त अवाम जे दरनि ते वेंदा या चोथें दर ते वेंदा। इहो जो फ़ैसिलो आहे। ऐं अवाम जे दरनि ते वाक़ई बि न पहुता आहिनि। प्रोग्राम जे ॿिए हिसे में ॻाल्हि ॿोल कंदासीं सर। अवाम आबादगार जेके आहिनि उहे सरापा एहतिजाज बणियल आहिनि। भाणे जी ब्लैक मार्केटिंग जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, वेलकम ॾियूं पिया सर अव्हांखे। अव्हां जो छा ख़्यालु आहे? जी सर। हाँ, ॾिसो अंदाज़ो त इहो ई आहे त अॻिते ईंदड़ जेके 60-65 ॾींहं आहिनि उहे पंहिंजे मुल्की लिहाज़ सां बि ऐं परॾेही लिहाज़ सां बि तमामु ॻौरा आहिनि। छो जे अक़वाम मुतहदा जी जेके रिपोर्ट आई हुई कुझु ॾींहं पहिरियां, ऐं कल्ह हिकु एशिया पैसिफिक एसोसिएशन काहे उन जी बि रिपोर्ट आई आहे। उन ॿिन्हिनि में ॾिनल आहे त तक़रीबन अक़वाम मुतहदा जी मॉनिटरिंग टीम जी रिपोर्ट जेकी सिक्योरिटी काउंसिल खे पेश थींदी आहे 3 महीननि खां पोइ, त हू उन में क्लियर लिखियल आहे त चवनि था त 20 टेररिस्ट ग्रुप आहिनि, 17 जंहिंमें उहे टेररिस्ट ग्रुप जेके अफ़गानिस्तान सरज़मीन ते मौजूदु आहिनि, 17 वो पाकिस्तान जे ख़िलाफ़ उहे कनि था पिया ऑपरेशन। बाक़ी जेके कल्ह रिपोर्ट आई आहे उन में 23 था ॿुधाइनि ऐं चवनि था पिया त हुन में बेशितर इहे जेके आहिनि मैक्सिमम उहे पाकिस्तान जे ख़िलाफ़ था कनि ऑपरेट, ऐं बाक़ी इन सॼे ख़िते लाइ उहो जवाज़ था पैदा कनि टेररिस्ट एक्टिविटी जो। ही तरह हिकिड़ो इंटरनेशनल एंगल इन जो। ही असांखे बि ॼाण आहे त जेकी सूरत हाल हले थी पई असांजे इन में टेररिस्ट जेके धुर आहिनि, जेके ग्रुप्स आहिनि, उहे वाक़ई में जेॾी महिल चाहिनि उन खां वधीक एक्टिव थी था सघनि। फ़िलहाल इहे 2 सूबा जीअं नसीर मेमण साहब ॻाल्हि कई उहो इन्हनि जी ज़द में आहिनि, ऐं उहो असांजी इन में का मुर्सी न आहे त ॿियनि सूबनि में छो थो थिए। इहा ॻाल्हि अॻे थी पई त उनजी पंहिंजी चॉइस जी ॻाल्हि आहे त हू ॿियनि सूबनि में अञा नथा फैलनि, या उन्हनि खे लॉजिस्टिक्स एंड एडमिनिस्ट्रेशन जी फ़िलहाल उहा सहूलियत आहे। ॿी ॻाल्हि ते असांजी जेका लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ ख़ासि तौर ते फ़ौज ऑपरेशन करे थी पई, हू बि काफ़ी सख़्तु ऑपरेशन करे थी पई उन्हनि जे ख़िलाफ़। त इन जे करे शायदि अञा ॿिया 2 सूबा बचियल आहिनि। पर हिकिड़ो इन में सियासी एंगल बि आहे। 2013 जी चूंडनि में सभिनीनि जे ख़िलाफ़ धमाका पिया थियनि केपी में, पर हिकिड़ी पार्टी हुई जंहिंजे ख़िलाफ़ को धमाको न पियो थिए PTI जे, त उन्हनि खे बि टेररिस्ट जेके आहिनि उन्हनि खे बि शायदि उहो बि पंहिंजे चॉइस जे मुताबिक़ हमलो कंदा आहिनि। उन में मतिलबु इहो थियो त कुझु खे पसंदि कंदा आहिनि, कुझु खे नापसंदि कंदा आहिनि। त ही बि हिकिड़ो फैक्टर आहे। मौलाना फज़ल रहमान ते हमिलो थी चुको आहे
उन जे माण्हुनि ते हमिलो थी चुको आहे, उन जी शहादतूं थियूं आहिनि, ANP जी शहादतूं थियूं आहिनि, उन्हनि ते हिकु न खोड़ हमला थिया आहिनि, उन्हनि जो मुख्य लीडर मारिजी वियो। ऐं इन जे लिहाज़ सां ॾिठो वञे त हू पैटर्न जे ज़हन में रखूं ऐं अॼोकी जेका सूरत हाल आहे हू ज़हन में रखूं, जेकी ह्यूमन राइट कमीशन जी जेके इहे वसवस हुआ उनखे ज़हन में रखूं त ऐं उन में इंटरनेशनल पहलू इहो आहे, उनजो पासो उनजो ई आहे त हाणे गाज़ाबाज़ी का सिलसिलो जेको वधंदो थो वञे, इहो सिलसिलो कंहिंखे ख़बर नाहे त केॾी महिल फैलिजी वेंदो हादसाती तौर ते या उहो जेके जीअं फैलिजे थो पियो। इन ते तबसरा थी चुकिया आहिनि, इन ते तबसरो वधीक नथा कयूं, जंहिं लिहाज़ सां तक़रीबन 16,500 माण्हुनि खे शहीद करे छॾियो आहे, जंहिं हिसाब सां सॼी गाज़ा खे जो बिल्कुलु खंडरात में ईअं तब्दील करे छॾिया आहिनि त हू सभु पंहिंजी जेका आहे उहा जे फैलिजी वियो त पाकिस्तान जहिड़ो मुल्क काफ़ी प्रेशर में अची वेंदो। ही त ॿई पासा थी विया, नेशनल ऐं इंटरनेशनल पासा। हाणे चऊं था पिया त इलेक्शन कमीशन पाण छा थी चवे, बसि 2 मिंटनि में 3 मिंटनि में हिनखे कयूं था पिया इन फाइनल तबसरो हिन ते इलेक्शन कमीशन चवे थी पई त 2,70,000 माण्हू असांखे खपनि सिक्योरिटी जा। असां वटि जेके शॉर्टेज आहिनि उहे पंजाब में 170 तक़रीबन लख जे क़रीब असांखे शॉर्टेज आहिनि। उन खां अलावा 170 खपनि 56,000 जी शॉर्टेज आहे। उन लिहाज़ सां बाक़ी सूबनि में बि शॉर्टेज किथे 13,000, किथे 16,000, किथे 20,000 त टोटल शॉर्टेज काफ़ी आहे। उन्हनि आख़िर में चयो आहे त आर्मी जी डिप्लॉयमेंट लाइ असांखे फौरी तौर ते ॿुधायो वञे त इलेक्शन मिनिस्ट्री ऑफ इंटीरियर खे उन्हनि लिखियो आहे त असां आर्मी डिप्लॉयमेंट करणु था चाहियूं। हाणे ॾिसणो इहो आहे त फ़ौज राति थींदी त एतिरा माण्हू स्पेयर करे सघंदी। जेके असां हींअर डिस्कस कयोसीं टेररिज़म जो मसइलो असांजे पंहिंजे मुल्क में जेको हले थो पियो, फ़ौज जिथे बाक़ाइदे डिप्लॉयड आहे, फ़ौज बाक़ी मामलनि में बिल्कुलु खुबियल आहे, उन्हनि खे काफ़ी मसरूफ़ियत आहे, त उन लिहाज़ सां छा उहे माण्हू ॾेई सघंदा, इहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे। ऐं ॿियो इहो त इलेक्शन कमीशन उन्हनि रिलीज़ कया आहिनि 17 बिलियन कुझु, 17 बिलियन उन्हनि रिलीज़ कया आहिनि। 10 बिलियन चङो पहिरियां उन्हनि रिलीज़ करे चुकिया हुआ, उहे बि पैसा पिया हूंदा इन्हनि वटि। पर इलेक्शन कमीशन जी असुल जेका घुर्ज हुई, असुल जेका रिक्वायरमेंट हुई 51 बिलियन हुई, पर 2-3 मीटिंगूं करे उन्हनि चयो त असांखे 47 बिलियन ॾेई छॾियो, त हू शॉर्टफॉल मौजूदु आहे। हालांकि इन ते सोलंकी साहब जेको इंफॉर्मेशन मिनिस्टर आहे उन चयो त न पैसा असां खुटण न ॾींदासूं। त ही जेके कुझु गैप्स आहिनि इन्हनि खे असां जे मिलायूं, उन सां जेको असां पहिरियां ॻाल्हि कईसीं नेशनल ऐं इंटरनेशनल सिचुएशन, उन सां भिटायूं त कुझु बि थी थो सघे मथे 2 महीननि में। फ़िलहाल ईअं लॻे थो पियो त हुकूमत बाक़ाइदे तयारी में लॻी पई आहे। अॼु हिकिड़ी डिप्टी कमिश्नर सां मुंहिंजी ॻाल्हि थी, उन चयो त असां ते ग्राउंड ते बाक़ाइदे ट्रेनिंग बि कराइण शुरू करे छॾियो आहे हुकूमत जे चवण ते। त तयारियूं त बहरहाल उन जी हलनि थियूं पियूं, पर देयर इज़ अ स्लिप बिटवीन द लिप एंड द कप। उन्हनि वसवसनि जे करे असां डिस्कस कयोसीं। जी ठीक, डॉक्टर जमील अहमद खान साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, एक पासे PTI जे बानी चेयरमैन पारां लाहौर हाई कोर्ट में इलेक्शन कमीशन जे खेसि 5 सालनि जी नाअहलीअ वारो जेको फ़ैसिलो आहे उनखे चैलेंज कयो पियो आहे ऐं इहो चयो पियो वञे त 2023 में 8 अगस्त ते जल्दबाज़ीअ में गैर क़ानूनी क़दम खयो इलेक्शन कमीशन। माना इलेक्शन कमीशन ते हिकु त अदम एतमाद जो इज़हार, फ़ैसिलो कहिड़ो बि अचे, उनखां पोइ गेट नंबर 4 जो ज़िक्र, वरी ह्यूमन राइट्स कमीशन जी रिपोर्ट, बिलावल भुट्टो ज़रदारी पारां गेट नंबर 4 जी जेका ॻाल्हि कई वई, मजमूई सूरत हाल जेका आहे अव्हांखे कीअं पई नज़र अचे, स्क्रिप्ट में अव्हां छा पिया ॾिसो? इनाम साहब ॿुधो पिया सर? इनाम साहब माइक अनम्यूट कजो प्लीज़। मेहताब तव्हांजो माइक अनम्यूट आहे मुंहिंजो? जी मुंहिंजो अचे आवाज़ अचे थो पियो, तव्हांखे? प्लीज़ कंटिन्यू कयो सर। हेलो, जी इनाम साहब ॻाल्हायो, तव्हांजो आवाज़ कटजी पिया आयो। जी सो महिरबानी मेहताब। जी 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 महिरबानी। मुंहिंजो ही आहे प्यारो पाकिस्तान ऐं हिते हर शइ जो आहे इम्कान।
कंहिंखां खसबो चूंड निशान, कंहिंखे मिलंदो कहिड़ो मान। सो ही आहे प्यारो पाकिस्तान। तंहिंजे करे सभु कुझु हिते मुमकिन आहे, केॾी महिल कहिड़ो इम्कान थी सघे थो। जनरल ज़ियाउल हक़ बि चवंदो रहियो त अफ़वाहनि ते माण्हू न लॻनि ऐं चूंडूं आउं वक़्त जे अंदरि कराईंदुसि। हींअर बि इलेक्शन कमीशन इहो ज़रूरु चयो आहे त अफ़वाहनि ते न लॻो, 8 फरवरी ते चूंडूं थींदियूं। ऐं 8 फरवरी 2024 बि थी सघे थो, 25 बि थी सघे थो, 26 बि थी सघे थो। हुन साल हुन में कोन ॿुधायो आहे त 2024 या 25 या 26। पर हुन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी अहम शइ आहे त अॼु साद रफ़ीक जी प्रेस कॉन्फ्रेंस में बि हिकिड़ो जुमिलो हुयो त हिकिड़े सेकंड लाइ बि इलेक्शनूं मुलतवी कोन बर्दाश्त कंदासीं। मतिलबु हिन जो इहो थियो त किथे न किथे का अहिड़ी ॻाल्हि आहे ज़रूरु, किथे न किथे का अहिड़ी सरगोशी आहे ज़रूरु। ऐं उन सां गॾोगॾु नून लीग जो वरी इन ते बि पंहिंजो एतिराज़ ज़ाहिर करणु त हद बंदियूं जेके आहिनि उन्हनि खे बि क़बूल न आहिनि, उन्हनि जा बि इन ते एतिराज़ आहिनि ऐं उहे बि कोर्ट सां रुजू कंदा। जहिड़े तरीक़े सां MQM रिथा कई आहे त उहा बि कोर्ट सां रुजू कंदी। त हिकु पासे अहिड़े क़िस्म जा मामला जिन खे कोर्टुनि में खणी वञण लाइ अञा जेकॾहिं हू चाहिनि था, ऐं ॿिए पासे जेके 54 ॾींहं मुंहिंजे ख़्याल में इलेक्शन कमीशन खे चूंड शेड्यूल पधिरे करण लाइ जेके घुर्बल आहिनि, उहे 14 या 15 तारीख़ ते इलेक्शन कमीशन खे अनाउंस करिणो पवंदो चूंड शेड्यूल। ऐं उहो यानी अॻिए हफ़्ते ई ख़बर पइजी वेंदी ईंदड़ अरबा ख़मीस ताईं। त उहो जेकॾहिं नथो थिए त उन खां पोइ त यकीनी तौर ते ई अफ़वाह न हूंदा, पर उन जा ख़दशात सभिनी जा दुरुस्त थी सघनि था। माहौल खे ॿिए पासे खां ईअं बि जाचे सघिजे थो त पेशावर जो दौरो चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो, उन में उनखे बि नज़र में रखिजे त उन पेशावर जे दौरे जे दौरान कहिड़ियुनि शयुनि जो जाइज़ो वरितो आहे। ख़ुदि वरी कुझु धुरियुनि जे तरफ़ां इन शइ जी वज़ाहत करणु त अञा ताईं बलूचिस्तान ऐं KPK में अमन अमान जी सूरत हाल जेका आहे सा उहा ख़राबु आहे ऐं ख़राबु थियण जा ख़दशा वधीक आहिनि। त जॾहिं अहिड़ी सूरत हाल अॻिते वधंदी ऐं हिन वक़्तु अञा ताईं जेको शॉर्टफॉल मौजूदु आहे, जेको इलेक्शन कमीशन खे पैसा घुर्बल आहिनि उन्हनि जो बि शॉर्टफॉल मौजूदु आहे, त सूरत हाल त उहा साॻी लॻी पई आहे जेका जॾहिं KPK ऐं पंजाब जी असेंबली टोड़ी वई ऐं उनखां पोइ उनखे कोर्ट ऑर्डर कयो त वक़्त जे अंदरि चूंडूं थियणु खपनि। त उनखां बाद इहो ई जवाबु ॾियणो वियो त हिकिड़ो त पैसा कोन्हनि ऐं ॿियो अमन अमान जे लाइ जेको आहे सो फ़ौज जी मौजूदगी उहा डिफेंस जी मिनिस्ट्री जेका आहे ऐं उन डिपार्टमेंट जेको आहे चयो आहे त असीं मुहैया करे न सघंदासूं। त हाणे बि इहा ई शइ उन्हनि जी पुछा करणु त तव्हांखे केतिरा इलेक्शन कमीशन खे माण्हू घुर्बल आहिनि लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ जा जेके अमन अमान ते ज़ाब्तो आणे सघनि। त थी सघे थो उनजे अंग ॿुधण खां पोइ कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा ॿुधाइनि त असांजी अॻे सिर्फ़ु हिकिड़े पासे सरहद ते नज़र हूंदी, पर हाणे असांजा ॿई पासा इंतिहाई सेंसिटिव थी विया आहिनि, ओलह बि त ओभर बि। त उन्हनि ॿिन्ही सरहदुनि ते जॾहिं उनजी एतिरी उनखे ज़रूरत हूंदी अफ़रादी क़ुवत जी, त उनजे नतीजे में जेका चूंडुनि जे लाइ घुर्बल अफ़रादी क़ुवत आहे उहा किथां ईंदी। त मामला हूअं असुल में त ईअं आहे त थियण जे लाइ सभु शइ थी वेंदी, पर जंहिं तरीक़े सां जेका सूरत हाल नज़र पई अचे त जेकॾहिं इलेक्शन कैंपेन खां अॻु में ई जेके पार्टियुनि जा के जलसा जुलूस थियनि था, उनखां पोइ वरी वठ पकड़ शुरू थी थिए, वरी अञा ताईं माण्हुनि खे खंभिण गुम करण जो जेको आहे सिलसिलो पंजाब में हलंदो थो रहे। जंहिंजी ख़बर पए थी त हिनखे जेको आहे सो सुभाणे जलसे में का शिरकत करणी आहे या जलसो कराइण में उहो मुतहरिक आहे, त वरी उनखे वठी अंदरि बंदि करिणो आहे या कंहिं न कंहिं ॿिए नए बयान ॾियण ताईं उनखे पाण वटि रखिणो आहे। HRCP जी गुम रिपोर्ट में करे इन रखिणो जो बि आहे। ज़िक्र कयो वियो आहे सर इनाम साहब। ये सभई जेके HRCP वारा जिते आऊं इन्हनि ते ई ॻाल्हायां पियो, इहे आहिनि त मामला स्मूथ कोन्हनि। ऐं ॿी जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त चूंडूं ही मौजूदा वक़्त में पीसफुल चूंडूं त कराइण चाहिनि था, पर शफ़ाफ़ चूंडुनि कराइण जी नीयत कोन्हे। छाकाणि त शफ़ाफ़ चूंडुनि कराइण जे लाइ जेके ख़ुदि ई वॾियूं जमायतूं जेके आहिनि उहे ख़ुदि हिन जे लाइ हींअर शफ़ाफ़ चूंडुनि जो हिमायती कोन्हनि। ही जेके ॿई पीपल्स पार्टी ऐं नून लीग जेका लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि कंदा रहनि था न, उहा इन जो मतिलबु इहो आहे त हुननि खे केतिरो हिसो ॾींदो हुनजी अॻुवाट हुननि खे ॿुधाए छॾियो। इहा आहे लेवल प्लेइंग फील्ड। लेवल प्लेइंग फील्ड में तव्हां नून लीग खे ॿुधाए छॾियो त केतिरियूं सीटूं तव्हांखे मिलंदियूं, पीपल्स पार्टी खे ॿुधाए छॾियो त केतिरियूं सीटूं तव्हांखे मिलंदियूं।
त पोइ लेवल प्लेइंग फील्ड आहे, न त अदरवाइज़ लेवल प्लेइंग फील्ड न आहे। त इन जो मतिलबु इहो थियो त ख़ुदि एस्टेब्लिशमेंट, इलेक्शन कमीशन ऐं इहे ॿई वॾियूं जमायतूं उहे शफ़ाफ़ चूंडुनि कराइण जे बजाए पुरअमन चूंडुनि कराइण जे लाइ माहौल साज़गार करण जी कोशिशि कंदियूं रहनि थियूं। ऐं उहे जेके नज़र न पियूं अचनि, हीअ जेके सभु इंडिकेटर्स आहिनि, उहे इनखे ई वाज़े पिया कनि त चूंडुनि जे दौरान ऐं चूंडुनि खां पोइ मुल्क जे अंदरि माहौल साज़गार न पियो थिए। ऐं ॿियो, पाकिस्तान जे अंदरि चूंडुनि कराइण जो मतिलबु इहो आहे त मुल्क जे अंदरि सियासी इस्तेहकाम अचे। पॉलिटिकल स्टेबिलिटी जेका आहे उहा इकोनॉमिक स्टेबिलिटी खे जनम ॾींदी। पर पॉलिटिकल स्टेबिलिटी जेकॾहिं इहो यकीन हुजे त ईंदड़ चूंडुनि खां पोइ उहा मुमकिन थी वेंदी, त शायदि ही चूंडूं बिना देर जे, बिना इन्हनि ख़दशनि ज़ाहिर करण जे ऐं बिना किन इन्हनि तावीलुनि जे हिन वक़्त ताईं उहे सभु चिटियूं वाज़े नज़र अचनि। पर हिन वक़्त जेको उनखे मुंझाए रखण जो सबबु आहे उहो इहो आहे त हुननि खे चूंडुनि खां पोइ मुल्क जे अंदरि माहौल पॉलिटिकल स्टेबिलिटी वारो नज़र नथो अचे। ऐं ऐन मुमकिन आहे त उन खां पोइ एतिराज़ कंदड़ धुरियूं अञा वधी वञनि। हींअर त सिर्फ़ु हिकिड़ी PTI आहे जेका सरकार एस्टेब्लिशमेंट या मौजूदा मामले खे क़बूल नथी करे या उनजे ख़िलाफ़ जेका आहे सा मैदान ते लथल आहे। पर कहिड़ो यकीन आहे त चूंडुनि थी वञण खां पोइ इहा वरी कंहिं ॿी धुर सां बि गॾिजी पए। ऐं इहा जेका ख़दशा आहिनि उहे सभिनी खे इहे ई नज़र पिया अचनि। त आउं सम्झां थो जेसी तोणी मुल्क जे अंदरि इहे ख़दशा उन्हनि जा ख़तमु नथा थियनि त हुननि खे पंहिंजे पसंदि जा नतीजा, यानी शफ़ाफ़ चूंडूं न बल्कि इंजीनियर्ड चूंडूं, ऐं उन्हनि इंजीनियर्ड चूंडुनि खां पोइ मुल्क जे अंदरि सियासी तंज़ीमुनि खे या सियासी जेको माहौल आहे उनखे गरम थियण खां रोके सघण जी कुवत उहा जेका आहे सा गॾु थी वञे, उन्हनि खे रोके सघे, त तॾहिं ई चूंडुनि खे अॻियां वधाईंदा। न त ॿी सूरत में अञा ताईं मुश्किल नज़र पियो अचे। KPK ऐं पंजाब जी सूरत हाल खां पोइ हींअर सूरत हाल वरी बलोचिस्तान वारी जेका आहे उहा बि कंहिं हद ताईं उन्हनि खे ख़तरे जोगी लॻे थी। उनजो सबबु जेको आहे त ख़ुदि उते जा जेके बॉर्डर वारा एरिया आहिनि उते जी ख़ुदि सूरत हाल ख़राबु थियण खां पोइ उतां जे माण्हुनि जेको आहे सो हिनखे शक जी नज़र सां ॾिसणु शुरू कयो आहे त इहे सभु सिक्योरिटी इशूज़ हींअर छो शुरू थी विया आहिनि। ऐं हींअर सां उते वधीक जेका आहे सा उहा छो वधी आहे उन्हनि गिरोहनि ऐं ग्रुपनि जी, ऐं जेके माज़ी में जिन खे पंहिंजो पॉलिटिकल असेट या जेको आहे सो स्ट्रेटेजिक असेट सम्झंदा हुया, पोइ ख़बर न आहे त हिन वक़्तु बि उहे स्ट्रेटेजिक असेट मां के हिसा के धुरियूं उन स्ट्रेटजी तौर ते कमु अचनि थियूं या हिननि जे कंट्रोल में कोन्हनि, उहे पंहिंजी ख़ुदरू तौर ते के एक्शन में आहिनि या अमल में आहिनि। जीअं ऑटोमेटिक वॉच हिकिड़ो दफ़ो चाबी खां पोइ हली पवंदी आहे त तेसीं हलंदी रहंदी जेसीं तोणी हुनजी उहा जेका परपिचुअल मोशन आहे उहो ख़तमु न थिए। त हाणे या तो ख़ुदरू आहिनि या अञा ताईं उहो स्ट्रेटेजिक जेका असां कंहिं लाइन ते आहिनि। जी महताब। ठीकु आहे प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। नसीर अहमद साहब, पहिरें हिसे में अवां गेट नंबर 4 जे ज़िक्र ते चयो त वाकई में सियासी अॻुवान जेके आहिनि उन्हनि खे अवाम ॾांहुं वञणु खपे। त ॾिसूं त अवाम जेको आहे पंहिंजी सियासी क़यादत ॾांहुं वाधाए पियो। हिकु पासे कुझु इलाइक़नि में एहतजाज थियनि पिया त गुज़िरियल साल ॿोॾि दौरान ऐलान कयल जेको भाण ऐं ॿिज जे लाइ मुआवज़ो हुयो उहो ई उन्हनि खे अञा ताईं न मिली सघियो आहे। ॿिए पासे वरी भाण जी ब्लैक मार्केटिंग ख़िलाफ़ु एहतजाज हले पियो। सर, भाण अणलभ आहे, इन ते अव्हांजो कमेंट सर। अच्छा महताब, ही भाण वारो जेको क्राइसिस आहे जी मूंखे यादि आहे 2020 हो या 21 हो, उन में बि हिकिड़ो अहिड़ो ई शदीद सूरतहाल पैदा थी जंहिं ते असां हिन प्रोग्राम में लगातार ॻाल्हाईंदा हुआसीं। 22 में त ॿोॾि हुई, शायदि हिकु साल हुन खां अॻु में हुजे, पर 22 या 21 बहरहाल हा इन इहे ई वेझर वारो। हा, मंज़ूर वसाण मिनिस्टर सिंध जे अंदरि। जी, मंज़ूर वसाण साहब मिनिस्टर हो। सो 1-2 सालनि खां अॻु में इहो बहरान हलियो। अच्छा, हींअर जेकर तव्हां जेको कुझु रिपोर्ट थिए थो ॿाहिराड़ियुनि मां, ऐं सिंध ऐं पंजाब ॿिन्ही मां पियो थिए बाय द वे, हाण वारी सूरतहाल पंजाब में बि एतिरी ख़राबु पई थिए। तो हुन मां लॻे थो त के क़ुवतूं ज़रूरु आणियूं आहिनि जेके सॼे मुल्क खे बराबरीअ जे बुनियाद ते हलाइण में बि कोशिशि कनि थियूं, उन्हनि खे बि एप्रिशिएट कयो। त जेकर ॾमर सिंध ते हुजे त ओतिरो पंजाब ते बि आणनि थियूं, त बराबरी आहे न। तो जेको इनाम भट्टी साहब ॻाईंदो वतंदो आहे त बराबरी सरासरी असां घुरूं था, उहा तव्हांखे एतिरी सिर्फ़ करप्शन जी हद ताईं सर, जेतिरी असां वटि बि हुजे ओतिरी। हा न, त जेकर इन में बराबरी सो तव्हांखे बोज़दार साहब पंजाब काफ़ी बराबरि करे पियो ॾिनो, त उहा हाणे उते मामिलो उते बि मां ॿुधां पियो त भाण ते मसइला हलनि पिया, TV ते कॾहिं कॾहिं अचे थो।
हीअ त जेका शहरनि जी सो कॉल्ड 7-8 शहरनि जी क़ौमी मीडिया आहे उनखे त भाण जो मसइलो नज़र कोन थो अचे। पोइ जॾहिं भाण खुटंदो, पोखर सुठी न थींदी ऐं फ़सुलनि जी उपत महांगी थींदी त पोइ उन्हनि खे इहा न्यूज़ नज़र ईंदी, पोइ रड़ियूं कंदा। हींअर रड़ियूं न कंदा, हींअर हुनखे इहा ख़बर लॻे ई कान थी, छो कराची में त भाण खपे कोन, तंहिंजे करे इहो मसालो आहे हुननि जे नज़र में ख़ुशाब जो, इहो मसालो आहे मुज़फ़रगढ़ जो, इहो मसालो आहे लाड़काने सखर जो। त इहो हाणे ख़ैर जेसिताईं वञी सम्झनि, पर सूरत हाल इहा ॾाढी ॾुखी आहे। असां बि आमतौर ते ॿियनि कोर्ट मैटर्स ते ॻाल्हायूं था, पॉलिटिकल मैटर्स ते ॻाल्हायूं था, हीअ असांजी जाइपे जा मामला आहिनि जिते असां ॻाल्हायूं घटि। पाणीअ जी खोट बि सिंध में हले पई, उन ते बि मुज़ाहिरा थियनि पिया। टियों हिकिड़ो फैक्टर जेको आहे उहो बि पंजाब ऐं सिंध ॿिन्ही में तव्हांखे मिलंदो, उहो आहे अघनि जो। हीअ जेके फसल हींअर लहनि था, हर सीज़न में इहो प्रॉब्लम आहे। फसल लहण खां अॻु में हिकिड़ियूं माफ़ियाऊं मुतहरिक थियनि थियूं ऐं पोइ अघ किरनि था। तव्हां प्रीवियसली रिसेंटली फुटीअ जे अघनि जी बि सूरत हाल ॾिठी, हर फसल ते इहो थिए थो। सो हाणे हिकिड़ो त अॻे असां चवंदासीं त ज़राअत, पोइ हुनजी मईशत ऐं पोइ उपत वधायो ऐं सभु कुझु करियो, पर उपत किथां वधायो जॾहिं तव्हांजो भाण बि महांगो हूंदो। अच्छा, उपत वधंदी, महांगी क़ीमत ते वधंदी, हिकिड़ी कास्ट ते वधंदी। अहिड़ी तरह जॾहिं तव्हां चओ था त उपत वधायो ऐं उनखां पोइ जॾहिं उहा मार्केट में अचे ऐं हारीअ खे, आबादगार खे उनजो अघु ई न मिले, ब्लैक मार्केटिंग वारा खणी वञनि, या जंहिंखे हू उर्दूअ में आड़ती ऐं थर्ड पर्सन चइबो आहे, उहे सॼो माल मेड़े वञनि, आबादगार खे बि कुझु न मिले, ऐं जॾहिं शयूं महांगियूं थियनि, कमोडिटीज़ महांगियूं थियनि त फिटकार पए ज़रई शोबे ते। मंडीअ में सॼो उनखे माशाखोर चइबो आहे, माशाखोर। जी, माशा, एग्ज़ैक्टली। हाणे इहा जेका, इहो जेको धंधो कंदड़ माण्हू, इन्हनि जो नालो ई इन सॼे रैकेट जो घटि डिबेट थींदो आहे। तव्हांखे सदाईं ॿुधंदो त हिकिड़ो गोल मोल लफ़्ज़, जीअं असां इस्टेब्लिशमेंट चवंदा आहियूं न, हिकिड़ो गोल मोल लफ़्ज़ यूज़ थींदो आहे। असांजी माफ़िया आहे, माफ़िया खे 1 2 3 4 5 करे लिखो। इहो जेकर भाण जी माफ़िया आहे, उनमें कंपनीज़ बि शामिल आहिनि, उनमें उतां जी सियासी क़यादतूं बि शामिल आहिनि। ऐं मां वरी बि चवां थो त भाण का माचीस जी दॿी कान्हे जेका खीसे में विझी करे सरहद तां टपाए स्मगल थो करे, कीअं थो वञे, त पूरो रैकेट आहे। पोइ माफ़िया जी डेफिनेशन तमामु वसी आहे। इहे सभु मिली तय करणु चाहिनि था त पाकिस्तान जी ज़राअत खे तबाह करिणो, त इनशाला करे ॾेखारींदा तव्हांखे। ज़ाहिर आहे एतिरा सभु स्टेक होल्डर मिली हिकिड़ी ॻाल्हि तय करे छॾनि। मिसाल, तव्हांजो PCR वारो, तव्हांजो कैमरा वारो, इहे असां सभु गॾिजी फ़ैसिलो कयूं त प्रोग्राम फेल थींदो, त इनशाला ज़रूरु थींदो। थोरो स्टेक होल्डर कंट्रोल असां वटि आहिनि न, कंट्रोल नर्व्स। तो जिन वटि कंट्रोल नर्व्स आहिनि, उहे जे ज़रिए मईशत खे तबाह करण लाइ तयारु थिया बीठा आहिनि पंहिंजे टाइम गेन, पेटी गेन्स जे लाइ, त पोइ हिन में तव्हांखे को बि शक न हुजणु घुरिजे। मां आख़िरी ॻाल्हि रुॻो अर्ज़ु करियां वाइंड अप करण खां अॻु में, त हीउ जेको असां ज़रिए मईशत ते वॾियूं हंबोशूं हणंदा आहियूं, त वॾी ज़रिए मईशत आहियूं, दुनिया जो वॾे में वॾो नहरी निज़ाम, दुनिया जी वॾे में वॾी पैदावार, फलांटीर। अॼु बि असांजी 8 खां 10 अरब डॉलर जी सालियानी इम्पोर्ट फूड आइटम्स ते आहे, मुख़्तलिफ़। तो ही कड़ी ज़रिए मईशत आहे, करंगे जो हॾो आहे, जंहिंमें तव्हांखे 7-8 अरब, मूंखे एग्ज़ैक्ट फिगर कोन्हे, पर डेफिनेटली एतिरा अरब डॉलर अथव हर साल, जेके असां रुॻो ग़िज़ा सां रिलेटेड शयूं उन्हनि जी दरामद ते हाणे ख़र्चु करणु लॻायूं। ऐं हिन सूरत हाल में जॾहिं ईंदड़ साल असां कणिक पूरी न लथी जेकर, त पोइ जेको हिते ॾुकार वारो माहौल पैदा थींदो, उन खां पोइ तव्हां जेका वरी उन जा टर्माइल जा ॿिया नतीजा हूंदा, उन ते ईंदड़ जॾहिं वक़्तु आयो त प्रोग्राम में वरी ॻाल्हाए रहिया हूंदासीं। लेट्स होप त इहा नौबत न अचे। अवां पाण ई सर 2 साल पहिरियां जो बि ज़िक्र कयो त हिन भाण जे मौज़ू ते असां मुसलसल प्रोग्राम्स कया हुया, वरी हाणे बि साॻे ई मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। अवां जेको कमेंट कयो त को माचिस जी दॿीअ में विझी करे भाण हुजे, खंडु हुजे या कणिक हुजे, उहो बॉर्डर पार न पियो थिए। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ट्रांसपोर्ट थिए पई ऐं बॉर्डर ते बॉर्डर जे क्रॉस स्मगलिंग थिए पई। ॿियो अघनि जो जेको अवां ज़िक्र कयो, डॉक्टर अयूब शेख साहब खां कमेंट वठूं था। डॉक्टर साहब, ॻाल्हि ॿोल ॿुधी अवां नसीब मेमन साहब जी, वाक़ई में हिकु त ब्लैक मार्केटिंग थिए पई, उनखां पोइ हिते भाण लिकाए जेको वरी स्मगल थिए पियो, त असां वटि त 3,500 4,000 खां 5,000 5,500 ताईं फी बोरी आहे। पर इहो ई भाण जॾहिं बॉर्डर क्रॉस थो करे त पोइ 4-5 ते इन जो अघु थी थो वञे। इहो बि हिकिड़ो बुनियादी सबबु आहे सर, ऐं इन ते अञा ताईं ज़ाब्तो न आयो। डॉक्टर अयूब शेख साहब प्लीज़। माइक खोलियो अयूब साहब। मूंखे त बेताब सम्झ में नथो अचे, हेॾो सारो सुहिणो सिहतो पाकिस्तान हले थो, जंहिंमें हाणे
तबाहियूं बि हिकु जहिड़ियूं थियूं थियनि ऐं तबाहियूं पैदा बि हिकु जेतिरियूं कयूं थी वञनि ऐं ख़राबियुनि में बि सूबनि जी शिराकतदारी हिकु जेतिरी आहे जीअं वफ़ाक़ रज़ाकाराना वफ़ाक़ में हूंदी आहे मसावात ऐं मसावात उहो बि नुक़सान में ऐं मसावात करप्शन में सर, तबाहियुनि में। सर ॻाल्हि उनखे तव्हां नालो नुक़सान था ॾियो, तव्हां उनखे करप्शन था ॾियो। असल में जॾहिं सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी ठही त सिंध मदरसो जेको सिंधी स्कूल हो ख़तमु करे छॾियो। मूं चयो हे छा कयव? चई तरक़ी थी वई, असां यूनिवर्सिटी ठाही। तो तरक़ी जो हिकिड़ो तरक़ी जो हिकिड़ो मक़सदु आहे सिंधी ॿोली वञे। ख़ैर अचूं था हिन ते। ॻाल्हि हीअ आहे त जेको इम्पोर्ट बिल जी ॻाल्हि थो करे न, त रुगो फरवरी 2023 में पाकिस्तान जो इम्पोर्ट बिल जेको खाजरू तेल ते ऐं फूड आइटम्स ते, उहो 1023 मिलियन हो, माना 1 अरब ऐं कुझु करोड़ हो। हाणे इनखे तव्हां ॿारनि सां जेकॾहिं ज़र्ब कंदव त बि इहो 15 अरब वञी थींदो। इहो 15 अरब त असां इन हाल में था ॾियूं जेका ॻाल्हि तव्हां लिखो था, पर असां इन खां वधीक ॿिया इम्पोर्ट बिल ॾींदा आहियूं जंहिंजो हिसाब ई कोन्हे। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त पाकिस्तान में सूरताल खे ग़रीब माण्हुनि जे लाइ कीअं ख़राबु कजे, पाकिस्तान में सरमाएदाराणे निज़ाम जे लाइ उतां जे मज़दूर ऐं वॾेरे जे लाइ उतां जे हारीअ खे कीअं पीसजे, उन तबाही लाइ ज़रूरी आहे त तव्हां भाण ऐं इन्हनि जूं क़ीमतूं जेके आहिनि उहे न रुगो वधायो, पर इहे सभु शयूं सभु स्टैंडर्ड कयो। सभु स्टैंडर्ड करे अवां ज़मीनुनि जो खानो ख़राबु कयो, पाणी घटि ॾेई ऐं पाणी वधीक ॾेई ज़मीनुनि जो खानो ख़राबु कयो ऐं तव्हां सॼी माहौलियात खे तबाह करे ऐं पाकिस्तान खे हिकिड़ो फुल ऑफ स्मोक कंट्री ठाहे छॾियो। अवां असां सोचियो न हो जमील अहमद ख़ान साहब खे आलमी वधीक नुक़्ते नज़र ऐं पस मंज़र हूंदो, पर असां कॾहिं इहो न सोचियो त लाहौर ऐं कराची जे माहौलियात में रेस हूंदी त अॼु ही शहर वधीक ख़राबु हो, अॼु ही शहर वधीक ख़राबु। अॼु 3 नंबर ब्राज़ील थियो, 4 नंबर फलाणो थियो, दिल्ली बॉम्बे जा किस्सा पोइ ते रहिजी विया। आउं सम्झां थो त पाकिस्तान खे बुनियादी शयूं करणियूं पवंदियूं। मां बिना देर जे इन चवण लाइ बि तयारु आहियां त तव्हां बाक़ी सभु शयूं बंदि करे ऐं घटि में घटि 10 आइटम्स ते पाकिस्तान जीअरो रखो। हिकिड़ो रोज़गार, हेल्थ, एजुकेशन ऐं एनवायरमेंट, तव्हां इन्हनि खे रखो। उन खां पोइ पाकिस्तान जेको आहे न, आहिस्ते आहिस्ते ठाहे पॉपुलेशन खे ड्रास्टिकली ख़तमु कयो, बंदि कयो, घटायो। अवां उहा ई बांग्लादेश खां पुछो, बांग्लादेश खां पुछणु खपे असांखे। उन ॾींहुं बि असां इहा ॻाल्हि कई त जॾहिं बांग्लादेश ठहियो त 56% उहे हुआ, 44% असां हुआसीं। उन हिसाब सां जमील अहमद ख़ान अॼु उहे 30 करोड़ हुजणु खपनि, पर उहे अॼु असां खां घटि आहिनि। चाइना जेको आहे 1 चाइल्ड पॉलिसी ते 20 साल हलियो, उन 20 सालनि में हुन मिरेकल्स कया। इंडिया ॾिसो, चाइना ॾिसो, बांग्लादेश ॾिसो, इन में ईअं बि कोन्हे त को सुधरियल मुल्क, इन में ईअं बि कोन्हे त को घटि सुधरियल मुल्क। इन में हीअ आहे तव्हां जेकॾहिं ऐं हिसाब ठाहे पंहिंजे मुल्क खे बचाइण जो सचाई सां वाइदो कयो त इहे फ़ाइदा, इहे नतीजा मिली सघनि था। इन्हनि रखियो आहे नालो फूड सिक्योरिटी, फूड डिपार्टमेंट जो। नसीर साहब ॼण त अवल ई ॿुधायो अथऊं त असां सां फूड सिक्योरिटी जा प्रॉब्लम वधंदा। हे नाला बि अहिड़ा था रखनि, हे नाला बि अहिड़ा था रखनि जीअं पाकिस्तान फूड सिक्योरिटी में नंबर 1 हिकिड़ो चैलेंजिंग मसइलो थी वञे। ज़मीनुनि जे लाइ चैलेंजिंग मसइलो थी वञे, पाणी जे लाइ, माहौलियात जे लाइ, आबादी जे लाइ, तालीम जे लाइ। कुते जे चक
ऐं विछूअ जे चक ऐं पोलियो जे फुड़नि उन ते असांजा सभु अक़ीदा सभु ॻाल्हियूं इस्तेमालु पियूं थियनि सभु इमदादूं वधाइण जा सभु जतन करे मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त पाकिस्तान में अक़ीदो माण्हूअ जी ज़ात ताईं महदूद रखिणो पवंदो। पाकिस्तान खे पंहिंजी पॉलिसी पॉपुलेशन जे बारे में हिकु करी करणी पवंदी। पाकिस्तान खे इम्पोर्ट बिल घटाइण जे लाइ रेलवे जो सिस्टम घटि में घटि इंडिया जी लेवल ते ठाहिणो पवंदो। पाकिस्तान में एजुकेशन श्रीलंका जेतिरी करणी पवंदी जी ऐं पाकिस्तान में हुनरमंद जेके माण्हू आहिनि उहे जर्मनी ऐं नेपाल ऐं ॿियनि इलाइक़नि वांगुरु बहितर करणा पवंदा। पाकिस्तान वरी दावा थो कयां त साउथ एशिया जो इमाम मुल्क थी वेंदो। इमाम मुल्क असांजी रुगो सॼे मुल्क जी जेका एक्सपोर्ट आहे वियतनाम रुगो ओतिरी मच्छी मोकिलींदो आहे दुनिया में। जमील अहमद ख़ान साहब रुगो मच्छी 250 बिलियन जी आहे एक्सपोर्ट हुन जी। असांजी टोटल बिलियन 30 बिलियन आहे। हिसाब त कयो असां कयो छा आहे पंहिंजे मुल्क सां। इन करे असांखे तब्दील थियणो पवंदो। असांखे नवां मार्केट ॾिसणा पवंदा। असांखे नवां भाईवार नवां शिराकतदार। ॿियो जमील अहमद ख़ान साहब जी मौजूदगी में हिकिड़ो जुमिलो मां चवां उहो हीअ आहे शायदि मूंखे उहो इंडोर्स बि कनि ऐं मूंखे ज़मानत बि ॾियनि त असां आलमी जंगनि में खामखां फासी पिया आहियूं। इतां निकिरणो असां चैंपियन आहियूं। असां मज़बूत आहियूं उन मामले में। असां ताक़त असां वटि आहे। या जिते गाज़ा में काल आई आहे तव्हांखे कल्ह आई आहे काल। ठीक है डॉक्टर नरगो से इन में चैंपियन आहियूं त उहे वरी हर शइ में चैंपियन आहिनि। हिते तव्हां भले मच्छी खपाइण जी ॻाल्हि कयो त हू चवंदा मच्छी खपाइण असांखे ईंदी आहे त इन करे तव्हां इहा न कयो कोशिशि। बिल्कुलु चैंपियन त असां आहियूं जो हिकु पासे ग्रीन कॉर्पोरेट इनिशिएटिव तहत ज़रे इनकलाब आणण जूं ॻाल्हियूं बि हलनि पियूं ऐं ॿिए पासे वरी भाण जेको आहे उहो अणलब आहे। जमील अहमद ख़ान साहब डॉक्टर साहब इन ते कमेंट सर तव्हांजो। जी कमेंट इन ते इहो आहे त असां अॼु तमामु मूंखे मज़ो आयो त एतिरी फर्स्ट क्लास ॻाल्हियूं ते एजुकेशन बि सुठी हुअणु खपे, आबादी बि घटाइणु खपे, सिहत जो बि बहितर निज़ाम थियणु खपे, असांखे अनएम्प्लॉयमेंट जेका आहे यानी बेरोज़गारी उहा बि घटाइणु खपे। इहे 4 शयूं जीअं मुंहिंजे भाउ अयूब साहब ॿुधायो त हीअ जे असां करे वठूं त बाक़ी पोइ अॻिते सुधारो त इनशाला पंहिंजो पाण अची वेंदो। असां 90 जे ॾहाके में जेको नंबर 2 ते यानी मथां असां 2nd नंबर ते हुयासीं, हाणे ख़ैर सां बॉटम तां असां 2nd नंबर ते आहियूं। त हीअ इन में को रॉकेट साइंस न हुई। असां इन में माहिर आहियूं त आहिस्ते आहिस्ते कीअं पंहिंजे पेरनि ते कीअं कुल्हाड़ो हणूं ऐं असां इहे ॾिसंदा आयासीं। असांजा हुकमरान ॻाल्हियुनि खे ॾिसंदा आयासीं जेका अॼु नौबत आहे जंहिंमें हिकिड़ो ग़रीब माण्हू, हिकिड़ो हाड़ी, हिकिड़ो कुड़मी, हिकिड़ो जेको माण्हू पंहिंजी नंढी नंढी जेका हुनजी ज़मीननि जी टुकड़ी आहे उन्हनि खे ई भाण नथो ॾेई सघे पूरे तरीक़े सां। उन मां ई पंहिंजे पाण जेको आहे फसल एतिरो खणी सघे त जंहिंमें उहो गुज़ारो करे सघे। त अॼु त असांजी नौबत इहा आहे त इहा असां आराम सां आहिस्ता आहिस्ता असां इन खे करे पंहिंजे हालत खे इन ते पहुचायो आहे। हाणे ॾिसूं था पिया त हितां सुधारो कीअं आणियूं, किथां आणियूं। हाणे सुधारो इहे जेके असां ॻाल्हियूं कयूं आहिनि, केॾी महिल असांजो भाउ जर्नलिस्ट आहे त हू थोरो फ़ोन त करे गवर्नर हाउस में या चीफ मिनिस्टर हाउस में उतां जो फीडबैक वठे त उन्हनि खे इन्हनि ॻाल्हियुनि जी ॼाण आहे। उहे हवाउनि में रहनि था पिया, उहे फिज़ाउनि में रहनि था पिया, उन्हनि खे इन्हनि ग्राउंड रियलिटी जी ख़बर एतिरी आहे ई न। जिन नाहे ग्राउंड रियलिटी जी ख़बर ते अॼु। जी ठीक, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, बराबरी सरासरी जी जेका ॻाल्हि ॿोल हली कुछ देर पहिरियां उन हवाले सां गुज़िरियल प्रोग्राम में असां ॻाल्हि ॿोल कई हुई त ग्रीन कॉर्पोरेट इनिशिएटिव तहत पंजाब ऐं सिंध जी ज़मीनुनि ते जेके ज़रई मनसूबा शुरू करण जे हवाले सां मुआदा थियनि पिया, उन में पंजाब सां जेको मुआदो थिए पियो उन में 50% मुनाफ़े ते मुआदो थियो आहे ऐं सिंध जे लाइ प्रोपोज़ कयो वियो आहे त सिंध खे मुनाफ़े जो 33% हिसो जेको आहे उहो ॾिनो वेंदो। सो फ़ाइदे वारनि मनसूबनि में 33% ऐं उनखां पोइ नुक़साननि में बराबरी सरासरी वरी बिल्कुलु ई हिक जेतिरी आहे सूबनि विच में। भाण जे मामले ते अव्हांजो कमेंट सर।
महताब मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी हूंदी आहे जेका निकाह में वरितल ऐं ॿी हूंदी आहे जेका ज़ोर ज़बरदस्ती विहारियल। पोइ हाणे जेका निकाह में वरितल हूंदी हुनखे हक़ु ओतिरो मिलंदो, जेका ज़ोर ज़बरदस्ती विहारियल हूंदी पोइ हुन सां जंहिं क़िस्म जो जहिड़ो मुआइदो कजे। त सिंध मौजूदा वक़्त में हिन वफ़ाक़ जे अंदरि ईअं थो लॻे जहिड़ो हुननि ज़ोर ज़बरदस्ती हुनखे विहारियो आहे ऐं हुनजो ई नतीजो आहे त इहे शयूं अॻिते हली करे मुल्क जे अंदरि मज़बूती इस्तेहकाम जेको सियासी थींदो आहे उनखे या वफ़ाक़ खे जेको आहे सो मज़बूती जेका उन्हनि क़ौमी वहदतुनि जे बराबरी जे बुनियाद ते ॾिसण सां थियणु खपंदी आहे उहा न थींदी त उनजा नतीजा अॻिते हली करे पोइ तव्हां ॾिसो था त उहो बंगाल जो नतीजो छा निकितो। त हीउ हिकिड़ो त हुन ख़ुदि निगरान हुकूमत जेका सिंध जी आहे उनखे सोचणु घुरिबो त हू कहिड़े क़िस्म जा मुआइदा करे रहिया आहिनि ऐं मौजूदा साॻे ई तहत जेके फ़ैसिला ॿियनि सूबनि में थियनि था उन्हनि जो मुआइदे जी शरह केतिरी आहे। पर उनखे छॾे करे ख़ुदि जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे उहा ऐं जेके वागधणी आहिनि उन्हनि खे बि इहो सोचणु घुरिजे त तव्हां जेकॾहिं एतिरनि हदुनि ताईं हलिया वेंदो जो साॻे ई कारपोरेट फार्मिंग वारे मुआइदनि में हिकिड़े सूबे खे उनजी रॉयल्टी जी हिकिड़ी शरह ॾींदो ऐं ॿिए सूबे खे ॿी शरह ॾींदो त पोइ वरी तव्हां चवंदा रहंदा आहियो त सूबनि जे अंदरि अहसास महरूमी आहे। त उहा इहा अहिड़ी शइ अहसास महरूमी खे जनम न ॾींदी आहे बल्कि इहे शयूं जेके आहिनि अहसास ग़ुलामी खे जनम ॾींदियूं आहिनि। त असीं शायदि कब्ज़े में आहियूं या ताक़त जे ज़ोर ते उन्हनि जे अंडर में आहियूं तंहिंजे करे इहे शयूं जेके आहिनि से असांखे सोचणु घुरिजनि। ऐं ॿियो हुन सां गॾोगॾु महताब ख़ुदि हिननि खे इहो सोचणु घुरिजे त प्रोडक्शन जी जेका ठीकु आहे। इनाम साहब वक़्तु जेको आहे प्रोग्राम जो अनफॉर्चुनेटली पूरो थियो आहे। इन ते ईंदड़ प्रोग्राम में बि ज़रूरु अव्हां खां राय वठंदासीं। थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, डॉक्टर ईब शेख साहब ऐं इनाम भट्टी साहब, नसीर मेमण साहब, अव्हां जी वॾी महिरबानी। नाज़रीन प्रोग्राम में ॻाल्हि ॿोली हिकु त सियासी सिनेरियो HRCP जी जेका रिपोर्ट साम्हूं आई उन खां पोइ भाण जी ब्लैक मार्केटिंग ऐं भाण जी खोट ते पैनलिस्ट जी राय शामिलु कईसूं। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। इजाज़त ॾींदा। अला निगहबान।